अस्सलामुअलैकुम। उम्मीद आहे त सभु ख़ैर आफ़ियत सां हूंदव। यूट्यूब ते व्लॉगिंग स्टार्ट करण खां बाद काफ़ी सारा दोस्त कमेंट्स पिया कनि त तव्हांजो सिंधीअ में कंटेंट सुठो हुयो, उर्दूअ में व्लॉगिंग छो था कयो? त इन जो जवाब त मां तव्हांखे बाद में ॾींदुमि, पर मां जेको आहे तव्हां लाइ यूट्यूब ते बि सिंधी कंटेंट खणी आयो आहियां शाहजहां पॉडकास्ट जे नाले सां, जंहिंमें जेको आहे असां मुख़्तलिफ़ पर्सनैलिटीज़ खे पंहिंजे पॉडकास्ट में घुराईंदासीं ऐं उन्हनि सां छॾा कंदो हल दोस्त जी सप्ली कढाइण वञिणो आहे, कॉल थी अचे पई। त व्यूवर्स, अॼु असां सां मौजूदु आहिनि असांजे पहिरें पॉडकास्ट ते सिंधी यूनिवर्सिटीअ जी नई बैच जा शागिर्द, फर्स्ट ईयर जा शागिर्द बरकत अली। बरकत अली 2K24 बैच जा आहियो न तव्हां? जी जी 24। अच्छा, सिंधी यूनिवर्सिटीअ ते बाद में था अचूं, पहिरियों तव्हां थोरो पंहिंजे तालीमी बैकग्राउंड जे बारे में कुझु ॿुधायो। तालीम लाइ छा ॿुधायां हाणे, बसि एतिरो यादि आहे त नंढड़ो हुयुमि, स्कूल वेंदो हुयुमि। हिकु ॾींहुं सबक़ु मुंहिंजो लिखियलु न हुयो, उस्ताद जेको आहे ज़ोर सां मूंखे चमाट कढाई। जीअं स्कूल खां ॿाहिरि निकितुमि, गेट जे भरिसां जेको आहे उन उस्ताद जी साइकिल बीठी हुई। छा कयमि, वञी उन उस्ताद जी साइकिल जेको आहे न उन हवाए कढी छॾी। ॿिए ॾींहं ते कुझु छोकिरनि जेको आहे शैतानगिरी करे उस्ताद खे चयो त हिन जेका आहे तुंहिंजी साइकिल जी हवाए कढी आहे, त उस्ताद जेको आहे मूंखे स्कूल मां ई कढी छॾियो। पोइ बसि काफ़ी साल जेको आहे नंढड़ा हुआसीं, घिटियुनि में रुलंदा रहियासीं। पोइ जॾहिं थोरी उमिरि वधी त बाबा माशाल्लाह सां सियासी माण्हू आहे, उन वरी पोइ जेको आहे 10वीं जो सर्टिफिकेट वठी ॾिनो, उन ते वरी पोइ असां जेको आहे इंटरमीडिएट कईसीं। तालीम में बसि कुझु ख़ासि न, ईअं ई कमाल आहे। पोइ सिंधी यूनिवर्सिटी में छो आयो? शौक़ु हुयो। सिंधी यूनिवर्सिटी में त बाबा दोस्तनि जे करे अचिणो पियो न, उन्हनि सां रोज़ मसइला हुआ, हॉस्टल अलॉटमेंट जा मसइला, डिपार्टमेंट जा मसइला, सप्लियुनि जा मसइला, कॾहिं कॾहिं छोकिरियुनि जा मसइला। मतिलबु तव्हां हिते ग्रेजुएट थियण न आया आहियो? ग्रेजुएशन जी मूंखे कहिड़ी ज़रूरत बाबा, मुंहिंजे बाबे 9 साल सियासत खे ॾिना आहिनि। हिकु अञा वधायो, 9 साल सियासत खे ॾिना आहिनि। एॾी मिल्कियत ठाही आहे जो तूं हिकु हा हेलो छो परेशान थियो आहे? खसी सपली त आहे। अड़े इहो यार बाबे जो दोस्त आहे, फ्री वारी मिस कॉल कंदोमांसि न त बि तुंहिंजी सप्ली कढी छॾींदो। टेंशन न कर, रिलैक्स थी, टेंशन न कर। हा छा पियो चवां मां? मिल्कियत जी ॻाल्हि पिया कयो। हा त बाबा साईं एॾी मिल्कियत ठाही आहे जो तूं, तुंहिंजो सॼो ॻोठ ऐं तुंहिंजे सॼे ॻोठ जूं 7 पीढ़ियूं सॼी उमिरि जे करे वेही खाइनि न त बि ठेंगो फ़र्क़ु न पवंदो। कैमरा जे साम्हूं वेठा आहियो, थोरा एथिक्स हूंदा आहिनि। ओहो, जेको कमु करीं थो न उहो कर, उस्ताद थियण जी कोशिशि न कर, सम्झी न? तव्हां जहिड़नि शागिर्दनि जे करे असांजी अलाए केॾी युथ जेका आहे यूनिवर्सिटी नथी अचे। तव्हांखे ख़बर बि आहे तव्हांजी इन्हनि एक्टिविटीज़ जे करे केॾनि शागिर्दनि, छोकिरनि जी तालीम ते इम्पैक्ट थो पवे। अलाए केॾियूं छोकिरा जेके तव्हां जहिड़नि शागिर्दनि जे करे यूनिवर्सिटी अचणु नथा चाहिनि। यूनिवर्सिटी स्टूडेंट्स जेके हूंदा आहिनि उहे हेठियां स्टूडेंट्स जेके हूंदा आहिनि उन्हनि लाइ इंस्पिरेशन हूंदा आहिनि। तव्हां उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां इंस्पायर था कयो? दुनिया सां छा मुक़ाबिलो कंदासीं असां? कहिड़ो मुक़ाबिलो कंदासीं असां? छो असां जेको आहे हर हफ़्ते पंहिंजनि ई सिंधी भाइरनि सां यूनिवर्सिटी में विढ़िया वेठा आहियूं। छा दुनिया सां मुक़ाबिलो कंदासीं असां? हाणे अञा मां न ॻाल्हायां? बीह भला। हा हलो ज़फ़र, किथे आहीं? हा इहो AK-47 त खयूं अची अलमारी में पई अथई। हा या खयूं त अॼु। कैमरा बंदि कर, तूं कैमरा बंदि कर।